किस्सो नंबर 33 खुदाई विर्छ। हिक ॾींहुं मस्जिद में कंहिं जमायती बासियल मिठाई आंदी, वतायो बि मौजूदु हो। सभिनी जमायतुनि वताए खे चयो त दरवेश उथी मिठाई विरहाए। वताए मिठाई वारी हड़ हंज में खणी चयो त खुदाई विर्छ करियां या माण्हुनि वारी। सभिनी चयो त तूं अल्लाह जो ख़ासि बानू आहीं, खुदाई विर्छ कर। फ़क़ीर चयो त चङो वठंदा वञो। पोइ कंहिंखे बुक, कंहिंखे अधु बुक, कंहिंखे ठिप जवाब त कंहिंखे अधु झोल भरे ॾिनई त कंहिंखे कणु। ईअं करे पोती छंडे वञी पोयां वेठो। माण्हुनि चयुसि त वाह जी खुदाई विर्छ कई अथई। किन खे ठिप जवाब त किन जा पलांद भरे छॾियई। चयई आऊं छा करियां? तव्हां ख़ुदि चयो त माण्हुनि वारी विर्छ न कर। बाक़ी ख़ुदा सो त किन खे ॾटियो छॾे। के त दाणे काण पिया डोड़नि, किन खे बुख त किन खे सुख। दोस्तों, सिंधी खोजी के सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।